गुरु नानक देव महाराजन वञनि पिया। एक बार अनाज जी मंडी आई, कई अनाज जा उन में वॾा वॾा दुकान खुलियल हुया। रस्ते में निकिरनि पिया, हिकिड़ो वॾो दुकान हुयो, ॿाहिरि कई बोरा रखियल हुआ, उन में मोठ जा ऐं गेहूं जा, कणक जा, चांवरनि जा, आलूअ जा कई बोरा बोरा भरियल पिया हुआ। तो गुरु नानक देव महाराज बालो मर्दाना जॾहिं ॾिसनि था त उन दुकान ते सेठ जी वेठो आहे, कुर्सीअ ते हिकिड़ो बकरो थो अचे, उहो अची करे मुंहुं थो विझे पियो, बोरनि में खाए थो पियो। उनखे हकलीस, बकरो भॼी वियो, वरी घुमी फिरी करे अची वियो। हाणे दुकानदार गुस्से में डंडो खणी मुंहं खां पकड़े ठकाठक चयईसि, छॾाए करे वरी मुंहुं विझण लॻो, पोइ त जोर सां मारियसि, डंडा हणी करे आ वीचारो, पोइ उहो बकरो भॼी वियो। इहो ॾिसी करे गुरु नानक देव महाराजन खे हिकिड़ी उपहास वारी जी खिल हूंदी आहे न, उहा अची वई, या सम्झो जानबूझ करे खिलिया। भाई बाला पुछण लॻा, भाई बाला हमेशा गंभीर हूंदा हुआ ऐं भाई मर्दाना थोरो सो चंचल प्रवृत्तीअ जा हूंदा। भाई बाला पुछनि था, सतगुरु संतन जो मुस्कुराइण, संतन जो कोई न कोई राज भरियल हूंदो आहे, ये खिलण वारी जगह त न हुई, लेकिन तव्हां खिली वेठो, कृपा करे असांखे ॿुधायो इन में कहिड़ो राज आहे। केॾो बेदर्दीअ सां उहो दुकानदार उन वीचारे खे, जानवर खे मारे थो, तव्हां छो खिलियो सतगुरु, तव्हां त ॾाढा दयालु आहियो। तॾहिं सतगुरु नानक देव महाराजन चवनि था, भाई बाला तव्हां दुखी आहियो, तव्हां हिन जन्म जी ॻाल्हि था ॾिसो, मां हिन खे ॾिसी करे न खिलियुमि, मां त हिन जे पिछले जन्म खे ॾिसी करे खिली वेठो। अरे ओहो सतगुरु असांखे बि ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि आहे पिछले जन्म वारी। गुरु नानक देव महाराज चवण लॻा, हे वीचारो जेको बकरो आहे बार बार बोरनि में अची करे मुंहुं पियो विझे न, हा इहो पिछले जन्म में इन ई दुकान जो मालिक हो, सेठ हूंदो हो। जीवन भर गद्दीअ ते वेही करे नोट गिणंदो रहियो, माल विकिणंदो रहियो, पैसा वठंदो रहियो, भॼन न कयईं। आख़िरीअ में मरण जे समय बि इन खे दुकानदारी यादि हुई, लोभ यादि हो, मरी वियो। अंतमती या गति, अंत में वासना ई यादि आई त हिन जी दुकान जे साम्हूं ई हिन खे बकरे जी जूण मिली। अब ख़बर अथई बाला, हे जेको सेठ बणिजी अॼु वेठो आहे, इहो हिन जो पुटु आहे पिछले जन्म जो। हिन बकरे खे यादि आहे पिछले जन्म जी, त मुंहिंजो ई त दुकानु आहे, मुंहिंजा ई त बोर आहिनि, मुंहिंजो पुटु वेठो आहे। इहो सोचे करे मंद बुद्धि खाइण लाइ हली थो अचे, लेकिन इन जो पुटु त हिन खे नथो सुञाणे। उहो पकड़े हिन खे ठकाठक डंडा थो हणे पियो। कहे कबीर तब ही नर जागे, जम का डंड मूंड में लागे। हे तॾहिं बि नथो सुधरे, वरी वरी हली थो अचे, पशु वृत्ति आहे। ओहो भाई बाला, हीअ त दुनियादारी आहे, हे जगत जो खेल आहे। हे लोभ में माण्हू एतिरो अंधो थो थी वञे, जेतिरो वधीक धन थो कमाए ओतिरो उन जी अखियूं बंदि थी थी वञनि, पर सम्झे नथो 4 ॾींहं गुज़री वेंदा, वरी 84 जो चक्कर। चओ हरे कृष्ण, हिन जो पुटु हिन खे नथो सुञाणे। हाणे सोचो कहिड़ी गति आहे, कहिड़ी हालत आहे। पंहिंजे ई दुकान में हिकु मुठी अगरि खाए थो त हुनखे सिर ते डंडा था पवनि। कहिड़ी शइ कंहिंजी आहे भाई। माया के ओ पुजारी, कुछ आगे की खबर है, इस घर से एक और तेरा दूसरा भी घर है। असली मकान तो उते तो जाॾे वञणो आहे भाई। हिते करोड़े एकड़ वठी रखो, सब जा सभी छॾणा पवंदो। तॾहिं संत चवंदा आहिनि भाई त छा धंधो न कयूं, व्यापार न कयूं, नोट न कमायूं, न न सभु कयो, पर हिकिड़ो उन जे मथां मापदंड हुजे। कहिड़ो मापदंड हुजे? साईं इतना दीजिए, साईं इतना दीजिए, जामे कुटुंब समाए, जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं, मैं भी भूखा ना रहूं, साधु न भूखा जाए, साधु न भूखा जाए। कि प्रभु एतिरो जो कि मां बि बुख में न हुजां, कुटुंब जी ज़रूरतियूं पूरियूं थी वञनि, ऐं कोई अतिथि अचे, कोई महात्मा अचे त उहो तृप्त थी वञे, भोजन करे वञे, आशीर्वाद ॾेई वञे। बसि
एतिरो सो संतन घुरियो आहे। रोटी खाइण कोई पाप ना आहे, गुनाह ना आहे, पर रोटीअ में हे आइटम हुजनि, हे स्वादिष्ट आइटम हुजनि, ॿाहिरियों घुराया हे क्या, इहो त भोग थी वियो। सिर ते छत हुजे कोई ग़लति ना आहे, लेकिन मकान में मार्बल हुजे, इटेलियन हुजे, ऐं मलेशिया मां अमेरिका मां सामान अचे, इहो त लोभ आहे, इहा त लालच आहे। चओ हरे राम।